अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार हम हैं मारवी टीम सबका पेरी शामिल का नासिक हेडलाइंस। वज़ीर आज़म इलेक्शन कमीशन के मना करण बावजूद एहसास राशन रियाज के रजिस्ट्रेशन मुहिम की आगाही लाइ पेशावर दौरे लाइ रवानो। इमरान खान पेशावर में केपी के वॾे वज़ीर गवर्नर ऐं सियासी क़यादत सां मुलाक़ातनि समेत एहसास राशन कार्ड जो इफ्तिताह कंदो। डॉक्टर सानिया नश्तर वज़ीर आज़म के एहसास राशन रियाज के रजिस्ट्रेशन ते अॻिराई बाबति ब्रीफिंग ॾिनी। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म इमरान खान के पेशावर दौरे का रोके छो। इलेक्शन कमीशन मूजिब केपी में 19 दिसंबर ते मकानी इदारनि जूं चूंडूं थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म जो लाॻापियल इलाइक़े जो दौरो करण ज़ाब्ता इख़्लाक़ जी भटकड़ी हूंदो। सदर वज़ीर आज़म ऐं गवर्नर्स जूं शेड्यूल खां पोइ लाॻापियल तकनि जो दौरो नथा करे सघनि। ज़ाब्ता इख़्लाक़ जी भटकड़ी करण ते क़ानूनी कार्रवाई करे सघिजे थी। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म खे यादि ॾियारण जो बि नोटिस जारी करे छॾियो। पाकिस्तान के बदनवान इदारनि में पुलिस टॉप ते अदलिया बे नंबर के ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पाकिस्तान तरफा मुल्क में करप्शन जो पैमानो जांच लाइ कयल नेशनल परसेप्शन सर्विस 2021 मूजिब मुल्क में पुलिस करप्ट तरीन इदारो करार। आवाम की वही अक्सरियत हुकूमत के खुद एहतसाबी मामले ते मुतमईन नाहे। सर्वे मूजिब मुल्क में करप्शन जा अहम तरीन कारण कमज़ोर एहतसाब, ताकतवर माण्हू ऐं घटि पगारूं करार। टेंडर ऐं ठेका ॾियण जो शोबो टियों करप्ट तरीन इदारे तो साम्हूं अची वियो। सर्वे मूजिब 9.9% पाकिस्तानी जो चवणु आहे त सभ खां वधीक महांगाई तहरीक इंसाफ जे दौर में आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल रिपोर्ट मूजिब पुलिस ऐं अदलिया में करप्शन जो तासुर सभ खां वधीक आहे। ख़ासि तौर ते ख़िते में सभ खां वधीक अदलिया जूं पगारूं आहिनि। अहिड़ी सूरतहाल में चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं सीनियर जजनि लाइ इहा घणी ॻणती जोगी हुजणी घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। सिंध के वॾे वज़ीर मादनी शाह चयो आहे त माथू रेगुलराइज़ करण लाइ रिटायर्ड जज की सरबराही में कमीशन जोड़ियो वेंदो। नस्ला टावर की ज़िम्मेवारनि खे वाइको करणु घुरिजे। इस्लामाबाद की इमारत के रेगुलराइज़ करे सघिजे थो त नस्ला टावर के छो न। गवर्नर सां लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल बाबति का ॻाल्हि ॿोल नाहे थी। वॾे वज़ीर जो इस्लामाबाद की एहतसाब अदालत में पेशे जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हियूं। नॉर्मली मैं सच्ची बात है इस किस्म की रिपोर्ट पे ज़्यादा बिलीव करता नहीं हूँ। मुझे पता है कि ये आमतौर पर हवाई होती है, तो चले बहरहाल। अब अगर वो कह रहे हैं कि जी अदलिया में और पुलिस में ज़्यादा करप्शन है, तो ये सिर्फ सूबा सिंध के लिए बात उन्होंने नहीं की है, ये पूरे पाकिस्तान के लिए बात की है। और मैं समझता हूँ कि इस पर जो सारी सूबाई हुकूमतें हैं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान है या और जिन इदारों का उसमें जिक्र किया गया है, उन सबको ठीक करना चाहिए। हकीकत तो ये है, मैं इस बात से इनकारी नहीं हूँ कि इस मुल्क में इदारों में करप्शन नहीं है। ये आपको पता है, मुझे भी पता है, लेकिन उसको ठीक करने की जरूरत है। एमकेएम पान के ठेकेदार साबित करण की कोशिश पई करे। महांगाई खिलाफ एहतजाज छो नथी करे। एमकेएम कराची के ॿिए रत में गुजारण चाहे थी। मुज़ाहिरनि में जेका ॿोली ॻाल्हाई पई वञे उन सां वेझा वधाए पिया वञनि। सिंध समा वारे सूबाई वज़ीर सईद गनी वधीक चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल रिपोर्ट में पुलिस ऐं करप्ट तरीन इदारे जो ज़िक्र रुॻो सिंध लाइ न पर पूरे मुल्क लाइ आहे। आइन मूजिब सिंध खे ज़रूरत मूजिब गैस मिलणु घुरिजे। परडेही वज़ीर शाह कुरैशी जे ब्रसेल्स में नेटो के सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात। अफगानिस्तान की सूरतहाल ऐं इलाक़ाई मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। शाह कुरैशी जो अफगानिस्तान में अमन इस्तेकाम लाइ पुख्ते अज़म जो इज़हार। संदसि चवणाहत पाकिस्तान कश्मीर जे तकरार समेत समूरनि मसइलनि खे ॻाल्हि ॿोल ज़रिए हल करण जो ख़्वाहिशमंद आहे।
पाकिस्तान में कोरोना वायरस विगे वधीक नवा मरीज हयातूं में वेठा एनसीओसी पारां कोरोना जे वधीक 316 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 0.71 रही। सियालकोट में श्रीलंकन शहरी प्रियंका कुमार के कत्ल वारे वाक़े में वधीक 40 माण्हुनि जे जवाबदार तौरु सुञाणप। पुलिस मूजिब जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। गोसपुर के इलाइक़े में बपोरी तकबा ॻोठ मालभई वासी बहार शेख ऐं अली बख्श मीराणी ज़मीन ते कणक जे फसल के पानी ॾियण विया हुआ। वारिस मूजिब वाक़े वारे हंध तां केतिरनि ई माण्हुनि जा पेर मिलिया आहिनि। कचे तरफ़ वञी रहिया आहिनि। मौक़े ॻोठाणनि जे वासनि गोसपुर थाणे ते इत्तला ॾई छॾियो। सिंधु तहज़ीब ऐं तारीख़ जे बेमालाई किरदार कामरेड सुबहियान चांदानी जी 70 वर्सी शांति निकेतन में राबंदर नॉर्थ रायपुर जी शिफ्ट हेड अकेडमी तोड़े नज़ियाती तालीम हासिल करण बाद मुहिम जो दड़ो जे माण्हुनि नंढे खंडे अदबी खैतर ऐं सियासी धारा में पंहिंजो तारीख़ी किरदार अदा कयो। बरखदाई तरक़ी पसंद अदीब कहाणीकार ऐं सोशलिस्ट अॻवान सिंध जी तारीख़ अदब ऐं सियासत ते अणमट नक्श सॼा अदब नौजवान नस्ल कामरेड सूबे जे फ़क़ीर ऐं इनकलाबी जदोजहद मां उत्साह वठे थो। ढाका टेस्ट जे 5 ॾींहं जी रांदि बांग्लादेश जी टीम 82 रन्सनि ते घेर थी वई। साजिद खान 8 विकेटूं वठियूं। सऊदी अरब पहिरियों भेरो आलमी फेस्टिवल मुनक़िद। अमेरिका, बरतानिया, फ्रांस ऐं मिस्र समेत केतिरनि ई मुल्कनि जे नालेवारनि शोबिस शख़्सियतनि जी शिरकत। जिदे में सिंगारियल 10 ॾींहं जे फिल्मी मेले में अरबी, अंग्रेज़ी, फ्रांसीसी, स्पेनिश, हिंदी, बंगाली समेत मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं 150 खां वधीक फिल्मूं ॾेखारियूं वेंदियूं। नाज़रीन, इलाही समां ॾिठो वधीक ख़बरनि या अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती न्यूज़।